अस्सलाम वालेकुम दोस्तों। उम्मीद त सभु ख़ैर ख़ैरियत सां हूंदा दोस्तों। काल मूं सिंध जे ॿिनि बहादुर पुटनि सां मुलाक़ात कई आहे जेल में वञी। ऐं हुए त मां जॾहिं जेल में हुयुमि 2019 में ऐं 8-10 महीना मां जेल काटी बेगुनाह केसनि में। उन खां पोइ मुसलसल मां केतिरनि ई सालनि खां जेल में पंहिंजे पुराणे क़ैदी दोस्तनि सां मुलाक़ात करणु वेंदो आहियां। पर काल ख़ुसूसी तौर ते मां ॿाहिरि हुयुसि ऐं हिकिड़ी दिलि जी ख़्वाहिश हुई, दिलि चयो त छाकाणि त मां पाण जेल में रहियो, मूंखे जेल जी तकलीफ़, अज़ियत ऐं अकेलाई जो जेको अहसासु आहे, ईअं ई लंच ते वञी रहियासीं त मुंहिंजो हिकिड़ो ख़्यालु आयो ज़हन में त छो न लंच खे स्किप करे गनी अमान सां ऐं सरमन मीरानी सां जी मुलाक़ात कजे, उन्हनि जा हाल अहवाल वठिजनि ऐं अंदरि जी तकलीफ़ या का परेशानी हुजे त उहा मालूम कजे, उनखे हल कजे। ऐं जीअं ई मां जेल पहुतुसि ऐं ज़ाहिर आहे बीइंग अ जर्नलिस्ट या जेको जेल जो मुंहिंजो पीरियड हुयो हुते क़ैद दौरान, त हिकिड़ी सुठी दोस्ती थिए थी जेल अथॉरिटीज़ सां। ऐं इन खां अॻु बि मां जेके बि क़ैदी मुंहिंजा अंदरि दोस्त हुआ, छाकाणि चवंदा आहिनि जेल की यारी सब पे भारी, त इहा ज़बरदस्त हिकिड़ो स्ट्रॉन्ग बॉन्ड हूंदो आहे क़ैदियुनि विच में, भले उहे उर्दू स्पीकिंग हुजनि, पठान हुजनि, पंजाबी बलोच हुजनि। पर जेल में जॾहिं तव्हां कंहिं बि बेगुनाह केस में अंदरि वञो था त पोइ हिक ॿिए जा साथी था थियो। ऐं जॾहिं तव्हां रिलीज़ थी ॿाहिरि ईंदा त मुड़ुसु माण्हू जो कमु इहो आहे त पंहिंजे जेल जे क़ैदियुनि जी सार लहे, मुलाक़ातूं करे, राशन सामान जेको मुमकिन थी सघे उन्हनि जी मदद करे। ऐं मां इहो सालनि खां कंदो पियो आहियां रेगुलर। त काल स्पेसिफिकली जेको एक्सक्लूसिव मुंहिंजो पर्पज़ हुयो विज़िट जो जेल जो, उहो इहो हुयो त मां हिन ॿिन्ही नौजवान सां मिलां ऐं हिननि सां तफ़सीली कचहरी कयां, इन्हनि खां पुछां छा वियो वापरियो ऐं छा वए वापरे पियो। त जीअं ई मूं इंफॉर्म कयो जेल अथॉरिटीज़ खे त मां अचां पियो, छाकाणि त जेल ते एंट्री थींदी आहे गेट ते, वरी गाॾी अंदरि वेंदी आहे, वरी मुख़्तलिफ़ जेके प्रोसेस आहिनि उन्हनि खे फॉलो करे माण्हू माड़ी में, जंहिंखे असां ऑफिस चऊं था आम ज़बान में, पर जेल जी ज़बान में उनखे माड़ी चइबो आहे। पोइ मां जीअं हुते पहुतुसि त असांजो पुराणो यार जेको अंदरि जेलर बि आहे ऐं सॼो माहौल संभालींदो आहे, सॼो इंतज़ाम उन वटि हूंदो आहे, सॼो जेको निज़ाम आहे जेल जो उनखे लुक आफ्टर कंदो आहे, जंहिंजो नालो आहे एहसान महर। एहसान महर आयो, चांहि पीतीसीं कचेरी थी ऐं मूंखे चई त ॿुधा आधार लिस्ट जंहिंसां मिलंदो आहे, जेके 8-10 दोस्त घुराईंदो आहे उन्हनि खे घुरायूं या हिन दफ़े को ॿियो एड थींदो, छा थींदो। मां चयो न, 8-10 खे न आहे घुराइणो, तव्हां सिर्फ़ु जेको आहे 2 नाला लिखो, इन्हनि खे घुरायो। त जीअं मूं 2 नाला ॿुधाया त एहसान महर हथ मथे कयां, चयो न इन्हनि जी मुलाक़ात अलाउ न आहे। पहिरियों चई पाण मिलणु नथा चाहिनि, वरी पोइ चई मुलाक़ात अलाउ न आहे। उहो जीअं ई ॻाल्हाए पियो, ज़ाहिर हुनजी मजबूरी आहे, हुनखे पंहिंजूं जेके हिदायतूं आहिनि सरकारी उहे ई फॉलो करणियूं, भले दोस्ती हुजे। त हुन पंहिंजी लाचारी ज़ाहिर कई, हुन ॿुधायो त इहे मुमकिन आहे इहा मुलाक़ात तव्हांजी, ॿियो जेको हुकुम सॼी जेल मां घुराए थो ऑफिस में, ते सुप्रीडेंट जे भरिसां DS जो कमरो आहे हुन में। त मां चयो न, मां त मिलंदमि हिन ॿिन्ही सां। चई इन्हनि सां न थींदो, न थींदी त पोइ ठीकु आहे, मां निकिरी थो पोइ ॿाहिरि मां पाण लाइव अची ॿुधाईंदुमि हक़ीक़तूं सॼियूं। त इन दौरान चयो त यार असांजे हथ में न आहे, त मथे ॻाल्हायो, मथे मीन मिनिस्टर IG लेवल जो मसइलो हुयो। त मां उते ई वेठे वेठे अंदरि, छाकाणि त मां वाईफाई कनेक्ट कंदो आहियां पंहिंजी फ़ोन में डिप्टी सुप्रिटेंडेंट जे ऑफिस में, ऐं उतां मां WhatsApp ते कॉल कई मिनिस्टर साहिब खे, IG साहिब खे। उन्हनि ज़बरदस्त रेस्पॉन्स कयो ऐं विदिन मोमेंट्स उन्हनि मैसेज कन्वे कयो त भाउ मुश्ताक जंहिंसां मिलणु चाहे थो उन सां मिलायो। त इन जे 3-4 मिंटनि में गनी अमान ऐं सरमंद मुलाक़ात जे लाइ पहुता ऐं कचहरा लॻा। ज़बरदस्त कचहरी थी, हाल अहवाल सॼा उन्हनि ओरिया ऐं मूं हुनखां पुछो त अंदरि तव्हांजो टोटल किथे आहे, कहिड़ी तकलीफ़ आहे, छा तव्हांजी मदद करे सघां थो, हुकुम कयो। छो जो मां पाण जेल जो क़ैदी रहियो आहियां ऐं बेगुनाह क़ैदी, मूं ते त को साबित बि न थियो, ॾो सभु केसनि मां भरी थियो आहे बाइज़त तरीक़े सां, ऐं समूरा केस मां इन पर्सन हलाया। रिमेनिंग जेके 2-3 केस आहिनि उन्हनि में बि अबाउट अक्यूट आहियूं असां इनशाला। त नौजवान जो हौसलो तमामु ज़बरदस्त हुयो। हुन ॿुधायो त जंहिं ॾींहुं खां आया आहियूं
असांखे हिकिड़े वार्ड में रखियो आहे सभिनी सां गॾियल ऐं असां ख़ुशि आहियूं। एहसान महर जी उन्हनि तारीफ़ कई, जेल अथॉरिटी जे बिहेवियर जी तारीफ़ कई ऐं उन्हनि ॿुधायो त सिर्फ़ु फैमिली सां मुलाक़ात असांखे कराई थी वञे, जेको ड्यू प्रोसेस आहे प्रिज़नर्स जो उहो फॉलो कयो पंहिंजे ॿिन्ही तरफ़नि खां, जेल अथॉरिटीज़ तरफ़ां ऐं जेके गनी अमान वारा हाणे क़ैदी चइजनि उन्हनि पारां। त तमामु ज़बरदस्त कचहरी थी ऐं हुननि जा हौसला बि ॾिठासीं, पर हिकिड़ो शिकवो हुननि ज़रूरु कयो त असां ते कूड़ो केस दाख़िल करे असांजो कैरियर दाव ते लॻायो वियो आहे, छाकाणि त गनी अमान हिकिड़ो पढ़ियो घणो नौजवान आहे ऐं छाकाणि त मां बि पाकिस्तान US अलुमनाई नेटवर्क जो प्रेसिडेंट रहियो आहे कराची चैप्टर जो। त असां वटि मुख़्तलिफ़ USAID जा प्रोग्राम आहिनि जंहिंमें हुननि डिस्कस कयो त मां यू ग्रेड जे लाइ अप्लाई कयो हुयो। हिकिड़ो प्रोफेशनल प्रोग्राम आहे ऐं एजुकेशनल प्रोग्राम आहे त जंहिंजे वसीले तव्हां ॿाहिरि अमेरिका वञी पढ़ी सघो था, वापसि अची सघो था। ईअं ई इंटरनेशनल विज़िटर लीडरशिप प्रोग्राम आहे, या जंहिंमें मां वियुमि 2012 में, उहो एक्सचेंज प्रोग्राम आहे। त हर कंहिंजो पंहिंजो कैरियर आहे, त हुननि जो हिकिड़ो शिकवो हुयो, सरमन जो बि हुयो ऐं गनी अमान जो बि हुयो त असांजो ज़बरदस्त फ्यूचर अहेड हुयो। ही त चलो जदोजहद पई हले पई, पर प्रोफेशनल कैरियर असांजो अॻिते हुयो जेको हिन केस खां पोइ तमामु घणो दाव ते लॻियल आहे। ऐं हुननि इहो ॿुधायो त असांखे जॾहिं इंट्रोगेट कनि पिया त उनखे का अहिड़ी शइ न मिली, हुननि इशारे सां कनेक्ट करण जी कोशिशि कई, कुझु नाला खयूं मुख़्तलिफ़ जेके मुबैना तौर ते दहशतगर्द आहिनि उन नज़र में, ऐं हूंदा बि जेके क्लेम बि कंदा आहिनि पाण त असां एंटी स्टेट आहियूं। त उन्हनि खे इहो हुयो शक, जिन खयो हुयो गनी अमान खे ऐं लेटर ऑन वरी सरमद खे, त उनखे मोबाइलूं सोशल मीडिया अकाउंट सभिनी जी एक्सेस हिननि ॾिनी। मजबूर हुया, मूंखे बि खंभियो हुयो त मां बि ॾिनी हुई, मां चयो ॾिसो तव्हां चेक कयो, त अहिड़ी का शइ हुनखे मिली न। त इहो ई सबबु आहे, कोर्ट जो प्रेशर, सिंध में एहतजाज, इहे समूरियूं शयूं हुयूं जंहिंखां पोइ हुनखे ज़ाहिर कयो वियो। ऐं हिन नौजवाननि जी या जेका मां जेको आफ़िस कयो सॼी कचहरी में, त ही निकिरी ज़बरदस्त पंहिंजो कैरियर ठाहिणु चाहिनि था। हिन खे मौक़ो फ़राहम कयो वञे, हिन जी तालीम, हिन जूं नौकरियूं, हिन जा ॿिया मामला, हिन जी फैमिली जा मसइला, नंढड़ियुनि जा मसइला, इहे सॼा संजीदा मसइला आहिनि। त सरकार ऐं रियासत खे वरी ॿीहर मां रिक्वेस्ट कंदुसि त अहिड़े नौजवान खे जेके ज़बरदस्त ॻाल्हाइनि था ऐं एंटी स्टेट न आहिनि, नज़रियो रखनि था, पंहिंजो हुनजो नरेशन आहे, पंहिंजो जो नरेटिव आहे, जंहिं बि मामले ते हू पॉलिटिक्स कनि था या अवेयरनेस या शऊर बेदारी जो जेको हुननि ज़िम्मो खयो आहे उहो कनि था, त उहो हुनजो फंडामेंटल फ्रीडम आहे, फंडामेंटल राइट्स आहिनि हुननि जा। तव्हां डिसएग्री कयो, तव्हां दलाइल सां ॻाल्हायो, तव्हां पंहिंजो नरेटिव उन्हनि खे ॿुधायो, उन्हनि जो ॿुधो ऐं हिकिड़ो तदबुरी सां, तहमुल सां आइन जे दायरे में रही करे तव्हां डिसएग्री करे सघो था, बजाए जो कंहिंखे खणी तव्हां फॉल्स ऐं फैब्रिकेटेड FIRs में टेररिस्ट डिक्लेयर कयो। मूं पाण कल्ह नोटिफिकेशन ॾेखारियो मुंहिंजे मथां, जेको 2022 में हिन मौजूदा IG गुलाम नबी मेमण खे पंहिंजे दोस्त जी बछ ते मूंखे बि इशारे सां ऐं जस्मम सां कनेक्ट करे नोटिफिकेशन मूंखे बि फोर्स शेड में रखी छॾियो। छा मिलियो? 3 साल गुज़री विया, का शइ न मिली, बेॾोही आहियूं, बेॾोही साबित थियासीं, इन जे मुंहं में छा रहियो? त इहे ई पसंदि नापसंदि ते हेठियां ऑफिसर आहिनि, को हैदराबाद जो सब इंस्पेक्टर हूंदो, को SI हूंदो, को सिपाही हूंदो, को क्लर्क हूंदो, उन्हनि जी का ॻाल्हि न ठही हूंदी गनी अमान सां खणी ठोके जेका IR रिपोर्ट आहे, इंटरनल रिपोर्ट जेका आहे उहा कढी हिन जो वॾो प्रोफाइल ठाहे वॾो को दहशतगर्द करार ॾिनो। बहरहाल न मां ॻाल्हि पियो कयां मुलाक़ात जी, त मुलाक़ात लाइ वॾो इहे माना जेल अमलो तमामु घणो परेशानी आहे। मुश्ताक सर की तूं मुलाक़ात करे थो निकिरंदे वॾा मसइला, तूं बि खंभिजी वेंदे, हीअं थींदो उहे थींदो, छो बाबा खंभासे, इहो असांजो राइट आहे। त के मां त MKM जे जेके मुबैना तौर ते दहशतगर्द जेके हाणे बरी थी विया आहिनि उन्हनि सां मुलाक़ात कंदुसि। मां त जेके मुख़्तलिफ़ कार लिफ्टर्स आहिनि या डकैतनि में आहिनि जेल जा कैदी, मां उन्हनि सां मिलंदो अची, इहो त अदालत डिसाइड कंदी न केरु दहशतगर्द आहे केरु न। मिनाज काज़ी सां मां मुलाक़ात कंदुमि, उहो बाइज़त बरी थी वियो। उबैद केटू, सईद भरम ऐं
फरहान शबीरा जेके मुंहिंजा जेल जा कैदी उन्हनि सां मुलाक़ातूं मां कंदुमि। त ईअं ई असां अज़ीज़ जत वारा सभु नेब जा जेके ॿिया ऑफिसर ब्यूरोक्रेट्स आहे, इवन शर्जील मेमण बि असां सां गॾु कैदी हुयो, हाणे मिनिस्टर आहे, ऐं शाहरुख जतोई बि असां सां गॾु अंदरि कैदी हुयो सेंट्रल जेल में, हाणे ॿाहिरि आहे। त इहे टाइम ईंदा वेंदा आहिनि त तव्हांजो बिहेवियर ऐं वक़्तु साबित कंदो आहे तव्हां केतिरा साबित क़दम बीठा आहियो। त बहरहाल गनी अमान ऐं सरमन सॼी सिंध जी हिकु भेरो ॿीहर थोरा मञा ऐं हौसलो उन्हनि खे मिलियो आहे तमामु घणो ज़बरदस्त। ऐं मुंहिंजी मुलाक़ात दौरान ई असांजे पुराणे यार जेको सिंध टीम में मूंसां गॾु हुयो गुलाम रसूल चांडियो कामरेड, उन टाइम में ब्यूरो चीफ हुयो हैदराबाद जो, ऐं मुंहिंजी मुलाक़ात दौरान ई उनजी पर्ची आई त बाबा जेको ॿी साइड आहे जिते शीशे ते मुलाक़ात थींदी आहे उते हुनजो गुलाम रसूल चांडियो आहे, त मां गनी खे चयुमि त वञ गुलाम रसूल सां मुलाक़ात कर, फैमिली पहिरियों हुजे, पंहिंजी कचहरी थी वई। त बहरहाल मूं इहो ॿुधायो त का बि अहिड़ी घबराइण जी या ख़ौफ़ज़दा थियण जी ॻाल्हि न आहे त गनी अमान ऐं सरमन सां हिन वक़्तु ताईं को बि मिलणु न आहे वियो। सख़्ती चइजे, ख़ौफ़ चइजे, या ॿाहिरि जेका हवा हले पई त न यार असां वेंदासीं तीअं थींदो, बाबा असां त आहियूं ई ऑलरेडी टारगेट ते, असां त हिकु ॿिए पुठियां ॿियूं एफआईआर थियनि थियूं, त असांखे कहिड़ो ख़ौफ़ आहे। असां त बीइंग अ जर्नलिस्ट या ह्यूमन राइट डिफेंडर या सोशल एक्टिविस्ट जे तौर ते असां मिली सघूं था, सभु सां मिलूं था, तीअं त पंहिंजा असांजा भाइर आहिनि, ऐं गुनाह साबित थियण ताईं असां कीअं था चई सघूं त एंटी स्टेट आहिनि या दहशतगर्द आहिनि, वॾा हार्ड कोर क्रिमिनल्स आहिनि। इहो त बाद में साबित थींदो जॾहिं अदालत में प्रोसीडिंग्स हलंदियूं, अदालत ई ॿुधाईंदी त केतिरो सच आहे केतिरो कूड़ आहे। बहरहाल सिंध ॼाणे पई, सिंध जो शहू ॼाणे पियो, दुनिया में रहंदड़ सभु सिंधी ॼाणनि पिया त इहे एफआईआर इहे केस इहे इल्ज़ाम असांजे लाइ ॾाज आहिनि, ऐं असां बि इहे भोॻिया आहिनि, ऐं हिननि सां बि असां हौसला अफ़ज़ाई जे लाइ, इज़हार यकजहती जे लाइ सॼियूं शयूं, सॼा ख़ौफ़, सॼा चैलेंजिस स्टेक ते रखी करे असां मुलाक़ात करे जंहिंखे मिलणो आहे उन्हनि मिलनि, ऐं उन्हनि ॿिन्ही जे बकुल त जेल में का बि तकलीफ़ न आहे, ऐं जेल जो बिहेवियर बि सही आहे, कैदियुनि जो बिहेवियर बि सही आहे, ऐं हुनजा हौसला बि ज़बरदस्त आहिनि।